औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तों, हिक नई कहाणी तव्हांजी ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। हीअ कहाणी आहे शाही ठग। कंहिं मुल्क ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो। हिन जे हेठां हिन जे हथ हेठि ॿिया केतिरा ई नंढा नंढा मुल्क हुआ, जंहिंजा हाकिम हिन वटि ॾन भरींदा हुआ। बादशाह वटि खज़ाने जी का बि कमी कोन हुई, रुगो संदसि पलंग जे पायनि हेठां 4 सुहिणियूं सिरूं रखियल हुयूं। हिकु भेरे बादशाह ऐलान कयो, को बि चोर जेकॾहिं मुंहिंजे पलंग जे पायनि हेठां रखियल 4 सुहिणियूं सिरूं चोराई वेंदो त केसि उन सिरनि सां गॾु सोने सिरनि सां गॾु न फ़क़ति अधु बादशाही ऐं पंहिंजे धीउ जो संग ॾींदुसि, पर संदसि मुल्क तां ॾन पिणु मुआफ़ कयो वेंदो। हिन ऐलान ॿुधण शर्त ॾन भरो बादशाह सोननि सिरनि चोरण लाइ पंहिंजे भर में कोशिशि करण लॻा, पर को बि कामयाब कोन थियो। उन बादशाह जे उत्तर वारे मुल्क जो बादशाह बि हिन जो ॾन भरियो हो। तंहिंखे हिकु ॾींहुं वेठे वेठे ख़्यालु थियो, छो आउं बि खणी कोशिशि कयां। पोइ त वज़ीर सां सलाह करे पंहिंजे मुल्क जे हिकु वॾे चोर खे घुराए के सोने सिरनि जी आणण लाइ रवानो कयो। हीउ चोर पंहिंजे दिलि में रथंदो हकलींदो हिकिड़े ॾींहुं अची उन शहर में पहुतो। ॾींहं जो बाक़ी हिसो कंहिं कुंड में पासे में गुज़ारी। राति जो लोक लका सुती खां पोइ हमर अची महलात जे वेझो पियो। छा ॾिसे त महलात ते सख़्तु पहिरो बीठो आहे। चौकीदारनि जूं टोलियूं हथियार पनुहार खयूं चौधारी पिया चकर हणनि। चौकीदारनि जी हालत ॾिसी मुड़ुस माठ में अची वियो, पर पोइ जल्दी ख़्यालु आयुसि हिकु टोले जे वञण ऐं ॿिए टोले जे अचण में जो वक़्तु आहे, उन में कुझु करणु घुरिजे। उहो इरादो करे कुंड में वेही रहियो। अञा हिकु टोले हिन वटां उकिरी मस त हिन वटि महलात जे भित ते बांबणा पाइणु शुरू कया ऐं ॿिए टोले जे पहुचण खां अॻु में ई खैरन सां वञी भित जे हिन पार पहुतो। बसि पोइ त ॿिए ऊनो थी महलात में घिड़ी वियो। छा ॾिसे त हिकु जनदार पलंग ते बादशाह सुतो पियो आहे ऐं 4 सोनियूं सिरूं सही सलामत पायनि हेठां रखियूं आहिनि। हीअ पहिरां त अटकल करे पलंग जे हेठां घिड़ी वियो ऐं पोइ आस्ते आस्ते करे 4 सिरूं पायनि हेठां कढी चेल मां कपिड़ो चोड़े उन में ॿधी पोयां पेर वापसि थियो। ॾाढी ख़बरदारी सां भित ते चढ़ियो। अञा ॿिए पासे लथो ई मस्त चौकीदारनि ॾिसी वरितुसि सोनियूं सिरूं चेल सां ॿधल हुअसि। उन जो ॿार खां ड्रोड़ी बि न सघियो। आख़िर हिननि पकिड़े वञी जेल में हुयसि। चौकीदार हिननि खे पकिड़े जेल में हुयसि। सुबुह जो कोटवाल सॼी हक़ीक़त वञी बादशाह सां कई। चई त बादशाह हुकुम कयो त उन चोर खे फांसी ते चाढ़ियो वञे ऐं संदसि मुल्क जे हाकिम ॾांहुं अहिड़ो इतला मोकिलियो वञे। होॾां चोर वारे मुल्क जो बादशाह बि उन ओसीड़ी में वेठो, उन इंतज़ार में वेठो हुजो त कॾहिं तो चोर सिरनि समेत अचे। ओचितो कोटवाल बादशाह जो पैगाम आणे अॻियां रखियसि। पैगाम खोली पढ़ियईं। पढ़ण शर्त तपी बाह थी वियो। वज़ीर खे हुकुम कयईं उन चोर जे ज़ाल खे हिकदमि हाज़ुर कयो वञे। हुकुम मिलंदे भॻा ऐं बिना देर चोर जे ज़ाल खे पुट समेत आणे हाज़ुर कयूं। बादशाह चोर जे ज़ाल खे संदसि मुड़ुस जे पकिड़े पवण ऐं फांसी चढ़ण जी ख़बर ॿुधाई। हाणे पंहिंजे पुट खे असांजे हवाले कर त केसि सेकारे पीउ जे बदिलो वठण लाइ मोकिलियूं। माई उहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजो पुटु बादशाह जे हवाले करे घर मोटी आयो। बादशाह खे हिन छोकिरे जूं अथायूं ॾाढियूं पसंदि आयूं। केसि चोरी चकारी जो अटकल सिखण लाइ हिकु ॿिए नामारी चोर जे हवाले करे छॾी। काफ़ी वक़्त ताईं हीउ छोकिरो हुन चोर सां गॾु चोरियूं ऐं ठगियूं कंदो रहियो। नेठि जॾहिं हुन चोर ॾिठो त हाणे हीउ छोकिरो हिन धंधे में भड़ थी वियो आहे, तॾहिं वापसि बानण आयुसि। बादशाह जे अॻियां हाज़ुर कयईं। बादशाह छोकिरे जे अॻियां ऐं हाणोकी हालत खे चुकासी मुर्की वज़ीर खे चयईं सभ खां पहिरियां आज़माइश ज़रूरी आहे। ईअं न त जो हीउ बि छोकिरो वञी पिणस वारी सज़ा भोगे। वज़ीर हुकुम मिलण शर्त छोकिरे समेत घर आयो ऐं केसि हथीको करे वापसि अची दरबार में हाज़ुर थियो। दरबार ख़तमु थियण बाद बादशाह खे अर्ज़ु कयईं अॼु राति साईं जन पंहिंजे मुंडी हिकु होशियार सिपाही खे पाराए महलात वारे बाग में सुम्हण जो हुकुम कनि। सुबुह जे जेकॾहिं उहा साॻी मुंडी छोकिरे खां मिली त चइबो हीउ छोकिरो हाणे तयारु आहे। बादशाह खे बि उहा तजवीज़ पसंदि आई। रातनि ते पंहिंजी मुंडी हिकु होशियार सिपाही सालार खे पाराए केसि महलात वारे बाग में सुम्हण जो हुकुम ॾिनो। उन सां गॾु ताक़ीद पिणु कयईं
जेकॾहिं उहा मुंडी चोराइजी वई त केस फाही ते चाढ़ियो वेंदो। ओॾां वज़ीर बि सॼी ॻाल्हि छोकिरे खे सम्झाए छॾी, पाण वञी आरामी थियो। वज़ीर सुबुह जो निंड मां सुजाॻ थींदे जान खणी ॾिसे त छोकिरे गहरी निंड में सुतो पियो आहे। बादशाह वारी मुंडी संदसि चीच में पई आहे। ख़ैर दरबार जो वक़्तु थियो। जॾहिं दरबार जो वक़्तु थियो, वज़ीर बि छोकिरे खे साण करे उते आयो। बादशाह छोकिरे जी चीच में मुंडी ॾिसी ख़ुशि थियो ऐं वज़ीर खे चई वज़ीर उहा मुंडी असां वटि अमानत रहंदी। जेकॾहिं हीउ छोकिरो कामयाबु थी वियो त केस इनाम में ॾींदासीं। ईअं चई छोकिरे जी बांह वारी हिकु ॿई वज़ीर जे हवाले करे सॼी ॻाल्हि सम्झाए छॾींसि। ॿिए ॾींहुं खां छोकिरे खे ॾाढियूं सख़्तियूं ॾेई पको करे छॾियो। आख़िर जॾहिं बादशाह खे पक थी तॾहिं के सामान सड़ो ॾेई वॾे बादशाह जे मुल्क ॾांहुं रवानो कयो। छोकिरो सामान समेत काईंदो थोरे घणे ॾींहंनि अची उन बादशाही में पहुतो। यकदमि वेस बदिलाए हिकु अमीरज़ादो बणिजी शहर में अंदरि घिरियो ऐं शहर जे हिकु वॾे सराह में अमीराणी ठाठ सां रहणु लॻो। ॾींहं ॿिनि में शहर मालात ऐं पहरेदारनि जी चुकास रखी। हिकु राति काठ जूं सिरूं चेल सां ॿधी सही संभरी मालात रुख कयईं। पहरेदारनि खां लिकंदो चुपंदो साॻी पीउ वारी अटकल सां भित टपी वञी अंदरि पहुतो। हेॾां होॾां निहारे मालात में अंदरि घिरी वियो। छा ॾिसे त बादशाह सुतो पियो आहे ऐं सिरूं साॻे मागनि ते रखियूं आहिनि। पोइ त आस्ते आस्ते करे पलंग हेठां घिरी वियो ऐं चेल मां काठ वारी सिरूं छोड़े लॻी वियो कम सां। छाकी जो पलंग जो हिकिड़ो पासो मथे खणी पेर जे धक सां सोनी सिर कढी उनजे बदिरां काठ जी सिर रखी छॾियईं। अहिड़े तरह चारे सोनियूं सिरूं कढी साॻे तरह चेल सां ॿधी उते पंधु पियो। ॿाहिरीं दीवार टपी हिन पासे आयो ऐं हेॾां होॾां निहारी वठी कयईं पंधु। क़िस्मत ज़ोर हुयसि, कंहिं ते बि हिन जी नज़र न पई। हीउ मुड़ुसु वॼु ॾिसी किथे वेठो ई न, हिकु ई साए में खईं मेल पंधु करे वियो। होॾां वरी बादशाह जो नजूमी ओचितो सिजाग थी पियो। जान खणी ॾिसे त सिरूं ठाहिनि ई कोन। सकंदो अची माला ताणी पहुतो। उन गोड़ ते बादशाह बि जागी पियो। ॾिसी खणे त सिरूं आहिनि ई न। सम्झई त उहो गोड़ चोर पकड़ण जो आहे, पर पोइ पक मिलियसि चोर भॼी वियो। उहो गमसां नजूमी खे मञायो आहे, बसि पोइ सवार थी विया। नजूमी जे ॾस ते अञा घड़ी कान गुज़री, सटींदा वञी चोर ताणी पहुता। छा ॾिसनि त हिकु नौजवान सिरूं हड़ में ॿधल कंधे हेठि ॾियो बालम दी सुतो पियो आहे। ॾाढा ख़ुशि थिया। छोकिरे खे जागण जी कोशिशि कनि, जागे ई न। नेठि पक कयूं, हिननि खे पक थियो छोकिरो मुअल आहे। उते नजूमी किताब खोली चयो त छोकिरो मुअल आहे, पर मकर कयो अथसि। घड़ी रीड़ पीड़ खां पोइ आख़िर नजूमी चयो हिन खे घोड़े सां ॿधी गेलियो। अछा कारा पधरा थी पवनि। सिपाहियुनि लाचार थी ईअं कयो, पर को बि खड़ तेल न निकितो। तंहिं ते सिपाहियुनि नजूमी खे चई छोकिरो मुअल आहे, मैयत खे एॾी तकलीफ़ ॾियणु ठीकु न आहे। छॾियो त संदसि कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयूं। पर नजूमी इहा ॻाल्हि न मञी। आख़िर वञी फ़ैसिलो बीठो त हिन खे खणी बादशाह वटि था हलूं। पोइ जीअं बादशाह चयो तीअं कबो। उहा सलाह सभिनि खे वणी। से अकलींदा अची बादशाह वटि पहुता। बादशाह सॼी ॻाल्हि ॿुधी हुकुम ॾिनो त हिन जे बदन ते ततल तेल जा छंडा हणजनि त जीअरे या मुअल जी झटि ख़बर पइजी वेंदी। ख़ैर ईअं कयो वियो, पर छोकिरो जीअं हो तीअं पियो रहियो। तंहिं ते बादशाह चयो छोकिरो वाक़ई मुअल आहे, हिन जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु थियणु घुरिजे। उते नजूमी गोॾा कोड़े अर्ज़ु कयो जीअं क़िबला बादशाह सलामत छोकिरो जीअरो आहे। आउं केस उतारे विहारींदुसि, पर साईं जन वाइदो कनि केस गिरफ़्तार न कंदा ऐं ऐलान मूजिबि इनाम ऐं धीउ जो संग बि केस ॾींदा। बादशाह वाइदो चयो जेकॾहिं हीउ मैयत जीअरो थी पियो त बेशक ईअं कंदुसि, छो त हीउ छोकिरो सिर खणण ऐं असांखे भोग बणाइण में कामयाबु थियो आहे। बादशाह अञा इहे लफ़्ज़ चई बस ई मस कई त छोकिरो टप ॾेई उथी वेही रहियो। सभु दरबारी वाइड़ा थी विया, छोकिरे खे आफ़री ॾियणु लॻा। ॿिए ॾींहुं बादशाह अंजा मूजिबि शहज़ादी जी शादी चोर शहज़ादे सां कराई। थोरे घणे ॾींहंनि बादशाह पंहिंजो समूरो खज़ानो ऐं हुकूमत नाणे खे ॾेई पाण वञी इबादत करण में गुज़ारणु लॻो। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।